सगियूं रिपोर्टर सदर अली हत्तार। सगियूं बरसा ॻोठ निवाणो शरीफ जो रहवासी 17 सालनि जे यासीन वल्द पहलवान ओठे खे ॻोठ खां ॿाहिरां चेन हथियारबंदनि हथां अगवा करे 3 किलोमीटर पैदल पंधु कराए दरगाह पीर हाफ़िज़ बरसा वण जे फसल में हिकु ठहियल कमरे साम्हूं बेहोशी जी हालत में छॾे फरार थी विया। अगवा थी वियल यासीन ओठे सॼी राति बेहोशी में तड़पंदो रहियो। अॼु सुबुह जो ॻोठाणो वाठड़ो कमरे भरिसां गुज़रियो त वण जे फसल में दह जे आवाज़ ते यासीन ओठे खे सहारो ॾेई रोड ते पहुचायो, जितां मोटरसाइकिल सवार हिन खे खणी वारसनि वटि छॾियो। वाक़े जे इतला ते सगियूं इंचार्ज पुलिस सोहराब शर ऐं मीडिया वारनि खे आज़ाद थियल मग़वी यासीन ओठे ॿुधायो त मूंखे काल्ह पंहिंजे ॻोठ जा दोस्त गुलशन भुट्टो ऐं तौफ़ीक़ ओठे चयो त तूं कराची मां मज़दूरी करे आयो आहियां। असांखे मानी खाराए पोइ दोस्तनि सां गॾु हिंगोर जा होटल ते मानी खाधी। कुझु देरि खां पोइ मां महसूसु कयमि त नशो थी वियो आहे। हुन चयो त दोस्तनि मूंखे नशे जी हालत में ॻोठ ॿाहिरां मोटरसाइकिल तां लाथो ऐं हलिया विया। उन बाद 4 हथियारबंद मूंखे राति जो अगवा करे फसलनि मां पैदल ॻेलींदा 3 किलोमीटर जे मुफ़ासिले ते दरगाह पीर हाफ़िज़ बरसा हिकु कमरे बरसां वण जे फसल में मूंखे सख़्तु तशद्दुद कयो। उन दौरान नामालूम माण्हुनि जे हथियारबंदनि ॾे फ़ोन अचण ते मूंखे छॾे फरार थी विया। मां तशद्दुद सबबि बेहोश थी वियसि। हुन चयो त मूंसां वॾो ज़ुल्म थियो। मां उथण वेहण खां लाचार आहियां। मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ आज़ाद थियल मग़वी यासीन ओठे खे खट ते सुम्हारे ॻोठाणनि पहलवान ओठे दीदार आरिफ अब्दुल रशीद जी अॻवाणीअ में एहतिजाज कयो। हुननि IG सिंध SSP खैरपुर खां घुर कई त असांजे जिगर खे नशो ॾेई अगवा कराईंदड़नि मथां अगवा जो केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सगियूं।